सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि जियां शहर चोटियारियूं ऐं भरपासे में बि मुसलसल वसंदड़ बरसाति सबबि शहर ऐं ॿहिराड़ीअ जा हेठाईअ वारा इलाइक़ा मुकमल ॿुॾी विया। माण्हू मथियनि इलाइक़नि में रोड रस्तनि जे भरिसां खुलियल आसमान हेठि अची रहण ते मजबूर थी विया। घरनि अंदरि बीठल पाणी ऐं मच्छरनि जे आज़ार सबबि हितां जे अक्सर मालवंद माण्हुनि अछड़ो थर ॾांहुं लॾ पलाण शुरू करे छॾी। बरसाति सबबि पूरे इलाइक़े में सवनि जे तइदाद में कचा घर, लांढियूं, ॻोठाणनि जा छपर, घरनि जूं छितियूं, चौदीवारीअ जूं भितियूं ऐं कोट किरी पट पइजी विया आहिनि। इलाइक़े जे हज़ारी एकड़ ज़मीन ते पोखियल वोड़नि समेत मुख़्तलिफ़ फसल ॿुॾी विया, जंहिं सबबि बेरोज़गारीअ मुंहुं कढियो आहे। हितां जे बरसाति मुतासिरीन जी DC सां गॾु MNA, MPA या ॿियनि चूंडियल नुमाइंदनि मां कंहिं बि सार न लधी। इंतिज़ामिया तरफ़ां पाणी कढाइण त छा, पर मच्छरनि मारण जो स्प्रे बि शुरू न थी सघियो। हितां जे शहरियुनि ऐं ॻोठाणनि आवाज़ टीवीअ सां पंहिंजा वीचार कुझु हिन तरह वंडिया आहिनि। असांजा हिते तक़रीबन 3-4 ॻोठ आहिनि। चोटियारी शहर मंझि झूड़ेजनि जो आहे, मल्हानि जो आहे, कुंभरनि जो आहे। हिननि मंझि माण्हुनि जा घर बि किरिया आहिनि, माण्हू परेशान आहिनि, बेयारो मददगार केरु पुछड़ बि कोन आयो आहे। महिरबानी करे असांजी अपील आहे सिंध हुकूमत खे, तंहिंखां पोइ MPA आहे, MNA आहे, असांखे पाणी कढाए ॾींदे असांजी मदद कनि। घटि में घटि असांखां पुछण त अचनि, असांखे केरु पुछड़ बि कोन आयो आहे। माण्हू वीचारा बुख ते पिया आहिनि, बेघर थिया पिया आहिनि, काॾे वञनि। पानी अंदर गुज़रूं था सुबुह शाम, ऐं जेके नमाज़ी माण्हू आहिनि उहे बि हिन मस्जिद या थियनि था, उहे बि हिन पाणी में गुज़र कंदा, जेके उन जा कपिड़ा पलीती था वञनि। असांजो DC सांगड़ सिंध हुकूमत खां इहो मुतालबो आहे त असांखे पाणी कढी ॾिनो वञे, ऐं जेके ग़रीब आहिनि, मुस्तक थी विया आहिनि, वीचारा बेघर थी विया आहिनि, उन्हनि लाइ त जेको DC साहिबु जेको ॾींदो उहो आहे। बाक़ी पाणी असांजो वधि खां वधि इहो मुतालबो आहे त असांखे पाणी कढी ॾिनो वञे। साईं, असांजे ॻोठ में तमामु घणा घर किरी विया आहिनि। उनमें जे तक़रीबन कुंभर पाड़ो आहे, मल्हार पाड़ो आहे, झूणे जो पाड़ो आहे। तक़रीबन अञा हीउ ॾिसो तव्हां, हिन पासे जेको पाणी बीठो आहे घरनि में, असांजी इहा ई पोज़ीशन, असीं ॿाहिरि कोन था निकिरी सघूं। ऐं महिरबानी करे DC साहिबु असांजी अपील आहे, हीउ पाणी असांखे कढाए ॾिनो वञे ऐं असांखे मच्छरनि जो वॾो आज़ार आहे। जेको DC साहिबु पुॼे असांजी मदद फराहम कई वञे। सिंध हुकूमत खे अपील आहे। उन खां पोइ ग़रीब माण्हू जेके बोर मुतासिर आहिनि, पाणीअ जे करे, सैलाब जे करे ॿुॾी विया आहिनि, उन्हनि जा घर, उन्हनि जूं घर जूं कचियूं दीवारियूं किरी वियूं आहिनि, ऐं उन्हनि खे अञा ताईं गवर्नमेंट जी तरफ़ां को बि रिलीफ न ॾिनो वियो आहे। हिते लोकल इंतिज़ामिया बि सुती पई आहे, ऐं मुंहिंजी इहा ई रिक्वेस्ट आहे त पंहिंजो ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। तव्हां शहर चोटियारियूं जे बरसाति मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत, DC सां गॾु ऐं मुतलका इदारनि जे आफ़ीसरनि समेत चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त हू फौरी तौरु हितां जे बरसाति मुतासिरीन जी सार लहनि ऐं हिते मौजूदु बरसाती पाणीअ खे कढण जे लाइ के जोगा उपाउ वठनि।